अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तो तव्हां दोस्त सब ठीक हूंदो। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंध जे मशहूर अदाकार उमैद अली कलवर जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन के एक नंढड़ी गुज़ारिश है, जे अगर तव्हां मुझे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो तो वीडियो के लाइक कयो ऐं चैनल के सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा तो उमैद अली कलवर एक तमाम सिंध जो मशहूर अदाकार है। उमैद अली कलवर काफ़ी सारन ड्रामन में कम कयो है, जियां त पत्थर दुनिया, लोई लज, पंहिंजा परावा, पत्थर जा माण्हू, उडाम, दर्दन जो दरिया, इन्हनि खां अलावा काफ़ी ड्रामन में पिण कम कयो है। उमैद अली कलवर जो एक न्यू ड्रामो भी अची रहियो है। उन ड्रामे जो नालो है ज़हर ज़िंदगी, जो तमाम जल्द सिंध टीवी ते हलायो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ही आहे अली रज़ा, उमैद अली कलवर जो वॾो पुट। ही टिकटॉक ते वॾो फेमस आहे। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ही आहे हसन रज़ा, उमैद अली कलवर जो नंढो पुट। हिन खे ड्रामन में कम करण जो वॾो शौक़ु आहे। दोस्तों हसन रज़ा काफ़ी ड्रामन में कम करे चुको है, जियां त मां अदाकार थींदुसि, सुपर हीरो, अञा केसी ताईं, ऐं हाणे न्यू ड्रामो अची रहियो है ज़हर ज़िंदगी, हिन ड्रामे में भी पिण आहे। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त उमैद अली कलवर कहिड़े शहर सां तालुक़ रखंदड़ आहे। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त उमैद अली कलवर मीरपुर माथेलो ज़िला घोटकीअ सां तालुक़ रखंदो आहे। दोस्तों अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तन खे पसंदि आई हुजे तो मुझी वीडियो के लाइक कयो ऐं चैनल के सब्सक्राइब कयो।